सोबोदेरो में इंजाम जी बेदानी सबबि शहर जो मरकज़ी क़ब्रिस्तान रोलू कुतनि जो गढ़ बणिजी वियो। रोलू कुता क़ब्रूं खोटण लॻा, शहरनि जो एहतिजाज। सोबोथेरो शहर जो मरकज़ी क़ब्रिस्तान इब्राहिम शाह इंजामी जी लापरवाही सबबि रोलू कुतनि जो गढ़ बणिजी वियो आहे। क़ब्रिस्तान जी 4 दीवारी जो कमु मुकमल न हुजण करे क़ब्रिस्तान में रोलू कुतनि देरा जमाए वरिता आहिनि ऐं रोज़ानो कुतनि जा वलर क़ब्रिस्तान में अची क़ब्रुनि जी बेहरमती करण सां गॾु क़ब्रूं खोटे उन्हनि मां लाश कढण लॻा आहिनि। उन सिलसिले में शहरनि फ़क़ीर मोहम्मद शरीफ़ चना, हाकिम मंगी, गुलाब वसीम ऐं ॿियनि टाउन चेयरमैन सोबोदेरो ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे कावशेर डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम खे ॿुधायो त इंजाम जी नाअहली सबबि शहर जे मरकज़ी क़ब्रिस्तान खे 4 दीवारी न हुजण करे रोलू कुतनि क़ब्रिस्तान में देरा जमाए वरिता आहिनि। हिननि चयो त यूसी चेयरमैन क़ब्रिस्तान जी 4 दीवारी जो कमु अध में रोकराए छॾियो आहे ऐं वठसि केतिराई भेरा शिकायतूं कयूं आहिनि पर को बि खड़तेल नाहे निकिरी सघियो। शहरनि चयो त क़ब्रिस्तान जी 4 दीवारी जो कमु मुकमल न हुजण करे रोलू कुता क़ब्रिस्तान में अची क़ब्रूं खोटे रहिया आहिनि, जंहिं करे क़ब्रुनि जी बेहरमती थी रही आहे। शहरनि घुर कई त यूसी चेयरमैन ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि हटाए क़ब्रिस्तान जी 4 दीवारी जो कमु मुकमल करायो वञे। इमदाद हुसैन ओठी, कावशेर डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सोबोदेरो।